अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर अली दोस्तानी तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहे। दोस्तों, अॼु असां मौज़ू खणी आयासीं त इस्लाम में जीअरे माण्हू जी अहमियत आहे या मुर्दा माण्हू जी अहमियत आहे। दोस्तों, ही ज़िंदगी असांजी आर्ज़ी आहे, कुझु ॾींहंनि लाइ आयल आहियूं। इस्लाम में ईअं आहे, बाक़ी हूअं त खणी चइजे त जहिड़ो माण्हू वधीक, पर जॾहिं असां इस्लाम जे दायरे में दाख़िल थियासीं त ही ज़िंदगी ॼण चओ असांजी आर्ज़ी आहे। छो त ज़िंदगी जा भला ॾींहं 80 साल, 100 साल, भला 200 साल, छो जो अॻे माना उमिरियूं वॾियूं हूंदियूं हुयूं। हाणे हालातनि जे नज़ाकत सां, ग़लति खाधनि जे नज़ाकत सां ऐं ही जेको फार्मी शयूं ईजाद कयूं आहिनि उन्हनि जे खाइण जे करे उमिरूं तमामु घटि थियनि थियूं। भला 200 साल वधोसि ढिघो, तब त ही असांजी ॼण चओ ही आर्ज़ी ज़िंदगी आहे। छो जो इस्लाम में असुली ज़िंदगी असांजी शुरू थिए थो मरण खां पोइ। दोस्तों, ऐं मरण खां पोइ उहा असुली ज़िंदगी जेका सारी ज़िंदगी उते गुज़ारणो आहे, उन्हीअ लाइ असां हिते अमलनामा ठाहियूं, अहिड़ा कम कयूं जेको असांजा उते खणी हलूं, जेको असांखे उते कमु अचनि। इन लेवल सां मां तव्हांखे माना ॿुधाईंदो हलां त अल्लाह साईं जॾहिं ही असांजो ढांचो, ही ॾील, ही असांजे जिस्म में जॾहिं हिकिड़ी पाक रूह अल्लाह साईं असांजे जिस्म में विधो, रूह पाक आहे, त इहा रूह ॿिनि शयुनि जे विच में टी शइ इहा रूह आहे। हिकु शैतानी नफ़्स, ॿियो रहमानी नफ़्स। शैतानी नफ़्स ऐं रहमानी नफ़्स जे ॿिन्हिनि जे विच में टी पाक रूह रहे थो। ॿ ख़्याल असांजे दिमाग़ में ऐं दिलि दिमाग़ में ईंदा आहिनि। हिकिड़ो ख़्यालु चवंदो आहे त कसो कमु कयां, नफ़्सानी ख़वाहिशूं पूरियूं कयां, नफ़्स खे राज़ी कयां, मज़ो वठां, लुत्फ़ वठां। इहा आहे शैतानी नफ़्स। ॿियो रूहानी नफ़्स, रहमानी नफ़्स बि उनखे चई सघूं था। उहा सोच कंदी आहे त को गुनाह जो कमु न कयां, को सुठो अमालनामो कयां, का सुठी ॻाल्हि कयां, का कंहिं सां चङाई कयां, का कंहिं सां चङो कमु कयां, जीअं अमलनामा मां अॻिते खणी हलां, कंहिंखे हिते बि माना सुठो किरदारु अता कयां ऐं आख़िरत लाइ बि सुठी ॻाल्हि ठाहियूं वञां। इन्हनि ॿिन्हिनि नफ़्सनि जे विच में टियों पाक रूह रहे थो। इन कशमकश जे करे उहा पाक रूह पूरी ताक़त में समाइजी नथी सघे, सवाइ उहे जेके हिन दुनिया खे तर्क कनि। फुल पावर में उहा रूहानी माना जेको रूहानी तरह सां उहा रूह असांजे जिस्म में फुल ताक़त में नथो अची सघे। जॾहिं इंसानु मरे थो, जॾहिं हिन ॾील ऐं हिन जान ऐं हिन मां असांजे शैतानी नफ़्स मां ऐं रूहानी नफ़्स मां, रहमानी नफ़्स मां जॾहिं ही रूह पाक रूह जॾहिं निकिरे थो ॿाहिरि ऐं आख़िरत ॾे वञे थो, तॾहिं ही ताक़तवर फुल पावर थिए थो। दोस्तों, तंहिं करे मां तव्हांखे ॿुधायां त ही रूह पोइ पावर वठे थो, पोइ ताक़तवर थिए थो ऐं असुली ज़िंदगी जी शुरूआत मोमिन जो ऐं मुस्लमाननि जो पोइ थींदो आहे। मरण खां पोइ हुनजी माना शुरूआत थींदी आहे। ज़िंदगी जी शुरूआत पोइ आहे मोमिन जी। हाणे इहे मौलवी तव्हांखे बि चवंदा आहिनि त वाक़ई ही ज़िंदगी आर्ज़ी आहे, असुली ज़िंदगी अॻिते जी आख़िरत जी आहे, इहे लफ़्ज़ चवंदा आहिनि। हाणे अचो त इन ते अञा वधीक ॻाल्हायूं। दोस्तो, जीअं तलवार म्यान में हूंदी आहे ऐं उन म्यान समेत कंहिंखे खणी हणूं त उहो ज़रब न लॻाईंदो। जॾहिं उन तलवार खे म्यान मां ॿाहिरि कढंदासीं ऐं कंहिंखे हणंदासीं, कंहिं ते इस्तेमालु कंदासीं,
तो हुनखे ज़रब लॻंदो, हुनखे वॾो धप लॻंदो। इन्हीअ जो रूह जो पाक रूह जो मिसाल ई आहे। हिन महिल असांजे बाडी ऐं हिन ॾील में आहे त हिन महिल इन शैतानी नफ़्स ऐं रहमानी नफ़्स ॿिन्हिनि जे विच में टियों पाक रूह रहे थो। ऐं इन्हीअ कशमकश इन्हनि ॿिन्हिनि सोचनि जी माना ॾे वठि जे करे हू फुल ताक़त नथो वठी सघे। ऐं जॾहिं इहा पाक रूह जॾहिं असांजे मरण खां पोइ जॾहिं बि इंसान ज़ात मरे थो त उन जे ॾील मां अने बाडीअ मां जॾहिं निकिरे थो त पोइ हू ताक़तवर थिए थो ऐं पोइ ई हुनजी माना शुरूआत आहे मुस्लमान जी ज़िंदगी जी शुरूआत मरण खां पोइ थिए थी। हाणे अचो त इन ते क़ुर शरीफ़ जी आयतुनि मां बि माना आयतूं कढूं क़ुर शरीफ़ मां ऐं उन ते बि ॻाल्हायूं। दोस्तो सूरत फातिर आयत नंबर 19 में आहे त छा अंधो ऐं सॼो बराबरि आहे? छा ऊंदाही ऐं सोझरो बराबरि आहे? छा उस ऐं छांव बराबरि आहे? छा मुआ ऐं जेरा बराबरि आहिनि? वॾी ॻाल्हि थी वई। हर को इन तर्जुमे ते पियो हलंदो। बसि तर्जुमो चवंदा सिधो आहे। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो ईअं मुल्क पलियो हलियो वेंदो। ईअं न आहे दोस्तो। तव्हां त तारीख़ बि रखो था, तव्हां त तमदुन बि रखो था, तव्हां त माना पंहिंजी तहज़ीब बि रखो था। असांजे तहज़ीब में ईअं आहे त गुजारत ॾींदा आहिनि। गुजारत उन खे 3-4 लफ़्ज़नि ॿियनि में उन खे लिकाए पोइ गुजारत ॾींदा आहिनि। गुजारत पोइ ॾींदा आहिनि। त हिते अलाह क़ुर शरीफ़ में फरमायो त हीउ क़ुर शरीफ़ सम्झ वारनि माण्हुनि लाइ, अकुलमंद माण्हुनि लाइ, सोभर माण्हुनि लाइ ही नसीहत आहे। जॾहिं असां सम्झदार माण्हू थींदासीं तॾहिं उन्हनि जे तर्जुमनि खे सम्झंदासीं। हाणे हर को जल्दी में चवंदो अंधे खां सॼो वधीक आहे, ऊंदाही खां सोझरो वधीक आहे, उस खां छांव वधीक आहे, ऐं जल्दी में चवंदो त मोए खां जेरो वधीक आहे। दोस्तो ईअं न आहे, ईअं न आहे। इस्लाम में जॾहिं असां दाख़िल थियासीं त इस्लामी लेवल सां असांखे, इस्लामी नज़रिए जे लेवल सां असांखे इन्हीअ लफ़्ज़ जी जो तर्जुमो करणो पवंदो, छो त अलाह परख रखियो आहे। हाणे जेकॾहिं ईमान वारा हूंदा, अलाह चयो परख रखियो आहे त ईमान वारा हूंदा ऐं आख़िरत वारी ज़िंदगी खे उखरी ज़िंदगी ऐं असुली ज़िंदगी सम्झंदा त उहो उन लेवल सां तर्जुमो कंदा। जेकॾहिं शैतानी नफ़्स ते अमल करण वारा हूंदा, शैतान जी पैरवी करण वारा हूंदा, शैतान जे विखुन ते हलण वारा हूंदा, उहो जीअरे खे वधीक अहमियत ॾींदा। उहा इन लफ़्ज़ ते बीही वेंदा त जीअरो वधीक आहे। हीअ गुजारत आहे। ॼण चओ जीअं असांजे सिंधीअ में 3-4 अखरनि जे विच में गुजारत वारो अखर बि लिकाए उछराईंदा हुआ, ॾींदा हुआ, पोदा ॻोर, हाणे जाच पोइ वरी उहो भञ। इहा आहे अकुल ऐं ॾाहप। हाणे अचो त इन जो तर्जुमो असां उन क़ुर जे नज़रिए तहत कयूं। क़ुर जे इस्लाम जे नज़रिए ऐं इस्लाम जे तरीक़े ऐं इस्लाम में दाख़िल हुजण जे वारे तरीक़े तां जे सां इन जो तर्जुमो कयूं। हाणे चए थो छा जेरा ऐं मुआ बराबरि आहिनि? हाणे अकुल ऐं फ़हम वारा माण्हू, सम्झदार माण्हू, उहे उन्हनि जे लेवल जे नज़रिए तहत तर्जुमो करणो पवंदो। इस्लाम जे नज़रिए तहत तर्जुमो करणो पवंदो। हाणे असांखे चवणो पवंदो त जीअरे खां वधीक मोह वधीक आहे, जीअरे खां मुर्दा वधीक आहे। छो त असांजी ज़िंदगी जी शुरूआत जॾहिं थिए थी मरण खां पोइ, असां मुसलमाननि जी ज़िंदगी जी शुरूआत थिए थी मरण खां पोइ शुरूआत आहे। ही आर्ज़ी ज़िंदगी आहे। हिते कुझु पल लाइ आयल आहियूं, हिते कुझु घड़ियुनि लाइ आयल आहियूं। ही सिर्फ़ु स्टेज आहे। हिन स्टेज ते सिर्फ़ु किरदारु निभाइण आया आहियूं। को किरदारु सुठो निभाए वेंदो, को किरदारु सुठो माना पंहिंजो माना टेम जे नज़ाकत मुताबिक़ पंहिंजा अमलनामा सुठा ठाहे वेंदो, उहो उते खणी सुरखुरू थी वेंदो। आख़िरत वारे माना सॼी वॾी ज़िंदगी आहे, उखरी हज़ारे किरोड़े सालनि जी ज़िंदगी आहे, उहा उन में वञी सुरखुरू थी उते पहुचणो आहे। दोस्तो
हाणे इहो तर्जुमो इहो तव्हांखे मौलवी ॿुधाईंदा बि हूंदा, इन तर्जुमे खे हूअं कंदा आहिनि। बाक़ी चवंदा आहिनि त हीअ ज़िंदगी आरज़ी आहे, असुली ज़िंदगी मुस्लमान जी मरण खां पोइ शुरू आहे, इहो लफ़्ज़ चवंदा आहिनि। मगर तर्जुमे में हिते वरी साॻी हिच कंदा आहिनि, तर्जुमो वरी शैतानी विखुन ते हली कंदा आहिनि। हालांकि मरण खां पोइ जेके अमलनामा तव्हां सुठा कंदव, पोइ ॼण जो ड्यूटियूं लॻंदियूं आहिनि, ड्यूटियूं आहिनि, मलाइकनि जूं ड्यूटियूं आहिनि, इंसाननि जूं ड्यूटियूं आहिनि, जिन्ननि जूं ड्यूटियूं आहिनि, इहे सभु मख़लूक़ात जूं ड्यूटियूं लॻंदियूं आहिनि। ऐं उहे वधीक मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छो जो हीउ मां माना किसो त वॾो आहे, पर हिन वीडियो वॾो थी वेंदो, तंहिं करे मां तव्हांखे जल्दी में ॿुधाईंदो हलां। दोस्तो, क़ुरान शरीफ़ में फरमायो वियो आहे, सूरत अल-मुमतहना ऐं आयत नंबर 13 आख़िरी आयत, इहो सूरत सफ़ जे मथों आयत आहे। हुन जे जॾहिं सफ़ सूरत शुरू थो थिए, इन जे मथों आयत आहे। इन में अलाह साईं फरमाए थो त ए ईमान वारो, तव्हां उन्हनि माण्हुनि सां दोस्तियूं न रखो, उन क़ौम सां दोस्तियूं न रखो जिन ते अलाह जो ॾमर आहे, जिन ते अलाह जो ॾमर आहे, ऐं जेके सवाब खां नाउमेद आहिनि, जीअं उहे काफ़र क़बर वारनि खां नाउमेद आहिनि। दोस्तो, हाणे हिते अलाह साईं चए थो इहे इन्हनि माण्हू इन क़ौम ते ॾमर आहे, ऐं उहे सवाब खां बि उहे महरूम आहिनि, उन्हनि मूंखे माना सवाब खां बि महरूम आहिनि, सवाब बि हासिलु करे नथा सघनि, ऐं उहे क़बरुनि वारनि खां नाउमेद आहिनि। हाणे जेके क़बर वारनि खां नाउमेद आहिनि, इहे ई ज़ालिम क़ौम आहिनि, इन्हनि माण्हुनि ते ई ॾमर आहे, इहे ई माण्हू नुक़सानकार आहिनि जेके क़बरुनि वारनि खे नथा मञनि। छो त असां मोमिन आहियूं, असां मुस्लमान आहियूं, असांजो माना मरण खां पोइ ज़िंदगी जी शुरूआत आहे। असां त क़बर में हुजण खे ई अहमियत ॾींदा आहियूं, असां त क़बर में माना क़बर वारनि खे अहमियत ॾींदा आहियूं। छो त असुली ज़िंदगी त उहा आहे, हीअ त कुझु ॾींहंनि जी ज़िंदगी आहे। इन्हीअ मां हिन महिल सादुर थी चुको ऐं ज़ाहिर थी चुको त ज़िंदा खां मुर्दा माण्हू जी वधीक अहमियत आहे क़ुरान शरीफ़ में। ऐं ज़िंदगी आरज़ी आहे, असुली ज़िंदगी आख़िरत वारी आहे। असुली ज़िंदगी उखरी उहा आहे जेका असांजी माना हितां अमलनामा असां करे ऐं खणी हलंदासीं होॾे, ऐं उते पंहिंजे अलाह सां सुरखुरू थियणो आहे। या रसूलुल्लाह जे निज़ाम दस्तूर ते हली, उते बि या रसूलुल्लाह जे प्रोग्राम ते हली, उते अमल खणी हली पहुचूं त या रसूलुल्लाह बि ख़ुशि थींदो, ऐं आख़िरत बि असांजी बणिजी वेंदी, ऐं दुनिया में बि असांजो किरदारु रहंदो। असां इहा हिते सिर्फ़ु किरदार जी ॻाल्हि हलंदी, आख़िरत जी बाक़ी जेके बि असांजा ज़िंदगी जा पहलू आहिनि, उहे आख़िरत सां असांजे विचिलियल आहिनि ऐं उन्हनि सां लाॻापियल आहिनि, आख़िरत जे माना सां लाॻापियल आहिनि। महिरबानी, अस्सलाम वालेकुम।